नाज़रीन, हैदराबाद में लॉकडाउन वारनि हुकुमनि ते अमल न थी सघियो आहे। तालके सिटी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बिना SOPs जे कारोबारी सरगर्मियूं जारी आहिनि। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर सलीम अला। जी सलीम, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंध हुकूमत तरफ़ां ही जेको कोरोना खां बचण जे लाइ लॉकडाउन जो अमल शुरू कियो वियो आहे, इन सिलसिले में हैदराबाद सिटी में ख़ासि तौर ते इन्हनि हुकुमनि खे जेको आहे हवा में उॾायो वियो आहे। इंतिज़ामिया ऐं पुलिस जी मुबैना मिली भगत सां जेको आहे शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में लॉकडाउन बावजूदि जेको कारोबारी सरगर्मियूं आहिनि बदस्तूर जारी आहिनि। मेरहान टीवी पारां हासिल कयल जेके फुटेजिस आहिनि उन्हनि में वाज़े तौर ते ॾिसी सघिजे थो त कीअं जेको आहे शटर खोले उते माण्हुनि खे शॉपिंग करण जे लाइ अंदरि ऐं ॿाहिरि जेको आहे मोकिलियो थो पियो वञे। हिते जेको आहे सिंध हुकूमत कोरोना खे फैलाइण खां रोकण जे लाइ कारोबारी जेके सरगर्मियूं आहिनि उहे मुअतल कयूं आहिनि। हैदराबाद सिटी जो जेको मुख़्तियारकार ऐं ॿिया जेके ज़िलई अमलदार आहिनि उन्हनि पारां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते दावाऊं कयूं वञनि थियूं। सिर्फ़ु फुटेजिस जी हद ताईं जेको आहे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते दौरा कया वञनि था, पर अमली तौर ते तव्हां इन्हनि फुटेजिस में वाज़े तौर ते ॾिसी सघो था त जेको आहे कीअं कारोबारी जेके सरगर्मियूं आहिनि जारी आहिनि। जेकॾहिं इहा ई सूरत हाल रही त पोइ ही जेके सिंध हुकूमत पारां खयल क़दम आहिनि उहे मुकमल तौर ते नाकाम वेंदा ऐं कोरोना खे रोकण में इंतिहाई मुश्किल पेश ईंदी। ज़िले इंतिज़ामिया ऐं सिटी इंतिज़ामिया ख़ासि तौर ते जेको सिटी मुख़्तियारकार आहे उहो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते शॉपिंग सेंटर्स में इवन सिविल अस्पताल में वञी ऐं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते दौरा त करे थो, पर इन हवाले सां जेके सख़्तु क़दम खणण घुरिजनि उहे बिल्कुलु न पिया खया वञनि। जी सलीम, अवां जी महिरबानी।